बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलाम जो बयान। सलाम करण मुसलमाननि जो हिकु ॿिए ते हक़ आहे, जंहिंजी फ़ज़ीलत बाबति घणियूं हदीसूं आहिनि, जिन मां चंद ही आहिनि। हदीस पाक में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे संदसि सूरत मुताबिक़ अल्लाह ताला पैदा कयो, जंहिंमें संदसि क़द 60 हथ हो, तॾहिं खेसि अल्लाह ताला फरमायो त मलाइकनि जी हिन जमात ते सलाम चओ। पोइ उहे जेके जवाबु ॾियनि उहो ॿुधिजो, तुंहिंजो ऐं तुंहिंजे औलाद जो तोहफ़ो आहे। पोइ आदम अलैहिस्सलाम उन्हनि ते सलाम कयो, जिन जवाब में चयो त वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि। मिशकातुल मसाबी अंदरि ई हदीस मौजूदु आहे। हदीस पाक में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त जंहिं शख़्स सलाम जी शुरूआत कई उहो अल्लाह ताला जी रहमत जो वधीक हक़दार आहे। इहा हदीस मिशकात शरीफ़ में मौजूदु आहे। मसइलो आहे सलाम करणु सुन्नत आहे, जॾहिं त जवाबु ॾियणु फ़र्ज़ु किफ़ाया आहे। शरह फ़िक़्ह अकबर में इन ॻाल्हि जो दलील आहे। मसइलो चंद माण्हुनि ते सलाम वारियाई ऐं उन्हनि मां कंहिं बि हिकु जवाबु ॾिनो त सभिनी जे ज़िमे खां लही वेंदो। जेकॾहिं कंहिं बि जवाबु न ॾिनो त सभु गुनाहगार थींदा। इन ॻाल्हि जो दलील आलमगीर में मौजूदु आहे। मसइलो वेठड़नि मां हिक जे नाले सां सलाम कयाई, उन सूरत में जेसि ताईं उहो माण्हू जवाबु न ॾींदो तेसि ताईं उनजे ज़िमे तां न लहंदो। आलमगीर जो मसइलो आहे। मसइलो मर्द ते औरत सलाम वारियो, उन सूरत में ॾिसबो जेकॾहिं उहा औरत ॿुढड़ी आहे त जवाबु आवाज़ सां ॾींदो, जेकॾहिं जवान आहे त जवाबु आस्ते ॾींदो। मसइलो सलाम अहिड़ो आस्ते कयाई जो कंहिं न ॿुधो, उहो सलाम न लिखिबो। अहिड़ी तरह जेकॾहिं आस्ते जवाबु ॾिनई जो सलाम कंदड़ न ॿुधो त उहो जवाबु न लिखिबो। आम कुतुब में इन ॻाल्हि जो दलील आहे। मसइलो आङर जे इशारे सां सलाम करणु यहूदीन जी पर आहे, जॾहिं त हथ जी तरीअ सां सलाम करणु ईसाईन जी पर आहे। मसइलो बीठल वेठल ते सलाम करे, जॾहिं त सवार पैदल ते सलाम वारींदो ऐं थोरा माण्हू घणनि ते सलाम कनि ऐं नंढा वॾनि ते सलाम वारीनि ऐं पोयां ईंदड़ अॻियां वेंदड़ ते सलाम वारे। आलमगीर में इन ॻाल्हि जो मौजूदु आहे दलील। मसइलो आम्हूं साम्हूं ईंदड़नि मां अॻु पहचंदड़ सलाम वराए, जेकॾहिं ॿई ॼणा सलाम वराइनि ऐं जवाबु ॾियनि त बहितर आहे। आलमगीर जो मौजूदु दलील आहे। मसइलो कंहिं वटि वञिजे त सलाम करण खां अॻु अचण जी इजाज़त वठी सलाम चई पोइ मजलिस में दाख़िल थिए। इन ई मसइले जो दलील आलमगीर में मौजूदु आहे। मसइलो बहितर आहे त सलाम में हे अखर चवे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू ऐं जवाब में हे अखर चवे वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन ई मसइले जो बि आलमगीर में दलील मौजूदु आहे। मसइलो नमाज़ पढ़ंदड़ ते, क़ुरान पढ़ंदड़ ते ऐं मानी खाईंदड़ ते ऐं काकूस पेशाब कंदड़ ते, विज़ू कंदड़ ते ऐं ख़ुतबे जे वक़्त में सलाम न कजे। मसइलो को शख़्स कंहिंखे चवे त फ़लाणे खे सलाम चइजां त उहे सलाम चवणु ज़रूरी आहिनि। मसइलो कंहिं शख़्स ख़त में अस्सलामु अलैकुम लिखियो त उनजे जवाब में वालेकुम सलाम लिखिजे। त असांखे खपे त असां सलाम आम कयूं ऐं सलाम जो जवाबु ॾियूं, छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे सलाम वारणु खे मुस्लमान जे मथे। मुस्लमान जी निशानी आहे सलाम करणु।